राड़कीअ में ज़िले इंतजामिया हिक भेरो ॿीहर मालपीड़ी हणण जी इजाज़त ॾेई छॾी आहे, जिते हज़ारे माण्हू पहुतल आहिनि, जंहिं करे कोरोना फैलजण जो ख़दशो वधी वियो आहे। डिप्टी कमिश्नर घोटकी ख़ालिद सलीम राड़की रोड ते हिक दफ़ो ॿीहर मालपीड़ी हणण जी इजाज़त ॾेई छॾी आहे, जिते सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मुल्तान, सखर, खैरपुर, लाड़काणो ऐं सादिकाबाद खां हज़ारे वापारी ऐं ख़रीदार पहुची विया आहिनि, जिते मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पहुतल वापारियुनि ऐं ख़रीदारनि में कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो आहे। जॾहिं त मालपीड़ीअ में सिर्फ़ कनातू ऐं हिकु सैनिटाइज़र गेट लॻायो वियो आहे, जॾहिं त वापारियुनि ऐं ख़रीदारनि जी स्क्रीनिंग लाइ सिहत खाते जे डॉक्टरनि खे बि मुक़ररु न कयो वियो आहे। होॾां मालपीड़ीअ में समाजी फ़ासिले जी पिणु ख़िलाफ़वर्ज़ी कंदे ख़रीदार ऐं वापारी सथियल नज़र आया, जंहिं करे कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो आहे। होॾां इंतज़ामिया जो चवणु आहे त कासाइनि ऐं वापारियुनि जे शिकायतुनि ते डिप्टी कमिश्नर मालपीड़ी लॻाइण जी इजाज़त इन करे ॾिनी आहे त जीअं शहरियुनि खे गोश्त मिली सघे। शहरियुनि जो चवणु आहे त ज़िले में मक़ामी सतह ते कोरोना जा 30 केस ज़ाहिर थियण बावजूदि इंतज़ामिया मालपीड़ी लॻाइण जी इजाज़त ॾेई कोरोना वायरस खे वधीक फैलजण जी दावत ॾिनी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk